दोस्तनि विच में जेकॾहिं कंहिं सबब जे करे नाराज़गी थी पवे त हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल जारी रखणु ॾुखियो थी पवंदो आहे। हिक भेरे जेकॾहिं ॻाल्हि ॿोल घटिजी वञे त ॿीहर बहाल करणु ॾुखियो कमु आहे। इन दौरान ॾुख ऐं कावड़ बि वधी वेंदी आहे, पर दोस्ती खे बरक़रार रखण जो हिकु ई तरीक़ो आहे त हिक ॿिए सां खुलियल नमूने ॻाल्हि ॿोल कजे। इन हवाले सां हिक तहक़ीक़ जी रोशनी में कुझु ॻाल्हियुनि ते अमल करे दोस्तीअ खे मज़बूत रखी सघिजे थो। कुझु वक़्त लाइ पंहिंजे दोस्तनि सां विथी करियो। पाण खे पुरसकून करण लाइ रिश्तनि में बि थोरो वक़फ़ो फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। पंहिंजे दोस्त जे साम्हूं वञण खां अॻु पंहिंजो पाण खे मुकमल तयारु करियो त जीअं उन जे साम्हूं का अहिड़ी जज़्बाती ॻाल्हि न करे वेहो जेका नाराज़गी में वाद जो सबबु बणिजे। कुझु वक़्त लाइ धार वेही सोचो त अव्हां खे कहिड़ी ॻाल्हि ते परेशानी थी आहे ऐं उन जो पतो लॻायो। ईअं करण लाइ अव्हां पंहिंजा ख़्याल लिखी बि सघो था। पंहिंजे जज़्बनि खे हर पासे खां ॾिसो त अव्हां जेको महसूस करे रहिया आहियो उहो दुरुस्त बि आहे या न। मैसेज या ईमेल सिधी रीति मुलाक़ात जो मुतबादिल कॾहिं बि नथा थी सघनि। कावड़ जी सूरत में मैसेज या ईमेल ज़रिए अव्हां ॿियनि जे अहसासनि खां मुकमल अणवाक़ुफ़ रहो था। इन लाइ ज़रूरी आहे त अव्हां सिधी रीति मुलाक़ात जो इंतज़ारु करियो त जीअं ॻाल्हि साम्हूं अची सघे। मुलाक़ात लाइ मुनासिब जाइ चूंडण बि ज़रूरी आहे। अहिड़ी जाइ जिते अव्हां खे आराम सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिले ऐं गॾोगॾु ख़ुशगवार माहौल बि हुजे। का बि घटि रश वारी जाइ, चांहि जो होटल, अवामी पार्क या ॿी अहिड़ी जाइ जिते ॻाल्हाए सघिजे। मुलाक़ात दौरान पंहिंजे दोस्त सां ईमानदारीअ सां खुलियल अंदाज़ में ॻाल्हि ॿोल करियो। कावड़ ऐं मलामत जो अंदाज़ इख़्तियार करण खां पासो करियो। कॾहिं कॾहिं जॾहिं ॿियो फ़र्द अव्हां जे अहसासनि खे सही सम्झंदो आहे त उहो सवलाईअ सां मसइले खे सम्झी ख़राबी साम्हूं आणींदो आहे। दोस्त खे उहे ॻाल्हियूं ॿुधायो जिन सां अव्हां खे परेशानी थिए थी ऐं इन खे यकीन ॾियारियो त अव्हां खे दोस्तीअ जी केतिरी परवाह आहे। पाण खे बि इन समूरे मामले में ॾोही सम्झो, रुॻो दोस्त खे ई ख़राबीअ जो ज़िम्मेवार करार न ॾियो। अक्सर कहाणियुनि जा ॿ रुख़ हूंदा आहिनि। मसइले जे मुकमल हल थियण ताईं ॻाल्हि ॿोल करण जी कोशिश करियो ऐं पोइ उन मौज़ूअ खे हमेशह लाइ तफ़रीही शइ सम्झी छॾियो।